अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां की भलीकार माहिया फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान विच ओभर में अमन जे क़याम बाबति सहूलतकारी लाइ सिफ़ारती सतह ते राब्ता कया। अमरीकी अख़बार मुताबिक़ पाकिस्तान जी क़यादत सदर ट्रंप ऐं ईरानी सदर जे वेझो आहिनि। पाकिस्तानी अॻवाननि अमन लाइ तेहरान, रियाज़, अबू ज़हबी, काहिरा, इस्तांबुल ऐं ब्रसेल्स में अॻवाननि सां फ़ोन ते राब्ता करे विच ओभर में छिकताण घटाइण लाइ ॻाल्हियूं कयूं। अमरीकी अख़बार जी रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़, परॾेही वज़ीर इसहाक़ डार ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर मुसलसल राब्तनि सां ख़िते में अमन बहाल करण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। ईरान 15 नुकाती अमरीकी तजवीज़ुनि जो बाज़ाब्ता जवाब माणे छॾियो। अमेरिका जे रद्दअमल जो इंतज़ार। ईरानी उहिदेदारनि चयो आहे त पाकिस्तान ज़रिए मिलियल अमरीकी तजवीज़ुनि जो जाइज़ो वठी पाकिस्तान खे मौक़िफ़ ॾिनो हुयो। अमेरिका हक़ीक़त पसंदीअ जो मुज़ाहिरो करे त रस्तो कढी सघिजे थो। सिफ़ारतकारी जो अमल रुकियो न आहे। बरतानवी ख़ाबरू इदारे मुताबिक़ ईरानी उहिदेदारनि जो चवणु आहे त जंगबंदीअ बाबति अमेरिका जूं तजवीज़ूं हिक तरफ़ियूं ऐं ग़ैर मुनसिफ़ाणियूं आहिनि। सिर्फ़ इसराइल ऐं अमेरिका जे मफ़ाद में आहिनि। अमेरिका ऐं ईरान विच में पाकिस्तान ऐं तुर्किया इतफ़ाक़ पैदा करण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। ढकण वेझो चोरीअ जी कोशिश दौरान चोरनि हथां नौजवान क़त्ल। ॻोठ मोहम्मद बख़्श लोहर में चोरनि मज़ामत करण ते 16 वरियनि जे राशिद वल्द गुलबहार लोहर खे गोलियूं हणी क़त्ल कयो। मारिजी वियल नौजवान ईद घुमण लाइ मामनि वटि आयल हुयो। पुलिस पहुची लाश गढ़ी यासीन मुंतक़िल कयो।